بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات، وترفعنا بها عندك أعلى الدرجات، وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء قدير. ماذا من شم تربة أحمدا ألا يشم مدى الزمان غواليا. صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام صرن لياليا. ये पूछना ही गलत है कि कहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ है उमर। जहाँ है अदुल वहाँ है उमर।
ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर, जहाँ जहाँ है गैरत वहाँ वहाँ है उमर। हसन हुसैन शहजादा भई जंजी शक्ल मिसले मोहम्मद हुई, पर रखियो कूफिन दिन सावेर से त शहीदन जा सरदार थिया। अज 10 मुहर्रम अल हराम जी रात 1445 हिजरी जामिया मुहम्मदिया फैजुल कुरान मीरो खान उस्तादुल उलमा हजरत मौलाना साईं मुनीर अहमद पंवर साहब जी तरफा जुमल जमा जी तरफा ई सालियानो शुहदा इस्लाम जे उनवान सां प्रोग्राम हर साल वांगुर हिन साल भी मुनाक़िद थियो। तव्हां सां भी पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नीयत सां जमो थियूं। ज़ाहिर आहे गर्मी आहे, पर मां नज़र कयां थो त गर्मीअ खां बचण जे लाइ माण्हू वेहण खां बीहण खे वधीक तरजीह ॾिनी आहे। हालांकि अल्लाह मेहरबानी कई आहे, हवा भी लथी आहे, पर जेकॾहिं तव्हां अॼु शहीदनि जे जलसे में कुरान पाक जे ॿुधण जे लाइ 10 मुहर्रम अल हराम जी रात कुरान ॿुधण जे लाइ अॼोकी गर्मी बर्दाश्त कयो था, इंशाअल्लाह क़यामत वारे ॾियारे अल्लाह महशर जे मैदान में उन गर्मी खां बचाए करे अल्लाह अर्श जी शाम नसीब कंदो। सब ॾाढियां चओ इंशाअल्लाह, थोरो मुहब्बत सां। हे साईं मुनीर अहमद साहब तो वॾो खाल छॾियो आहे कि थोरो वेझो हाणे परे आहे, इन जे करे ताकि जमायत जीअं सुभान अल्लाह चवे त ॿिए हंधि खणी आवाज़ न वञे, स्टेज ते त चिटो अचे। अञा होरियां था चओ, अल्लाह बरकत करे। दोस्तो 10 मुहर्रम अल हराम ते शहादत आहे नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन बिन अली रजी अल्लाह तआला अन्हु जी शहादत 10 मुहर्रम अल हराम यौम आशूरा वली शान ईमान वारो ॾिहाड़ो मुहर्रम अल हराम जी पहिरीं तारीख़ ते शहादत आहे। मुराद पैगंबर सहरे रसूल दामाद अली फातिह मिस्र शाम ईरान अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रजी अल्लाह तआला अन्हु जी शहादत जेको पहिरीं तारीख़ ते शहीद थियो उहो भी असांजो साईं आहे। जेको 10 तारीख़ ते शहीद थियो उहो भी असांजो साईं आहे। असां सोने उमर जा भी गुलाम हो त सोने हुसैन जा भी गुलाम। शहादत आला मकाम, शहादत कसबी शे ना है जो मां मेहनत कयां त शहीद थियां। मेहनत सां माण्हू आलिम थींदो, हाफिज थींदो, मुफ्ती साहब थींदो, डॉक्टर थींदो, इंजीनियर थींदो, दुनिया जा ॿिया घणा ई उहिदा हासिल करे सघे थो मेहनत। शहादत मेहनत सां न मिलंदी आहे। नुबूवत ऐं शहादत अल्लाह जी चूंड, शहादत आला मकाम। छो त शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई नाहे। अल्लाह पाक शहीद जा सब ॾोह माफ़ करे रब पंहिंजो दीदार कराए डायरेक्ट अल्लाह जन्नत ॾींदो अथसि। शहादत जी तमन्ना आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद पाण फरमाई त मुंहिंजा मौला करीम मां तुंहिंजे रस्ते में क़तल कयो वञा, वरी ज़िंदा थियां, वरी क़तल कयो वञा, वरी ज़िंदा थियां। शहीद जिंदा, शहीद मोल नागे। शहीदन जा रूह जन्नत में सावन पखियुनि जे गुजनि में जाते वञनि, घुमनि फिरनि, खाइनि पीअनि।
काई रंड रोक नाहे उनजे बावजूद भी रब करीम पुछंदो तन शहीद हो दियो खबर मां तवा के छा दिया मौला करीम तुजो त वॾियूं मेहरबानियूं हन उनजे बावजूद भी रब सवाल कंदो आ और शहीदन जा रूह पाण में गॾिजी मीटिंग कंदे रब करीम के अर्ज़ कंदा आहिनि या रब नुरीदु अन तुरद्द अरवाहना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा मौला करीम असांजा रूह असांजे जिस्मन में मोटाए वञो दुनिया जे अंदर तलवार खणी तुझे रस्ते में जिहाद कयो रब लड़ंदे लड़ंदे तुझे दीन जे दुश्मनन तुझे महबूब जे दुश्मनन कुरान इस्लाम जे दुश्मन के मारींदे मारींदे पोइ जॾहिं उनजी तीर या तलवार या गोली असांजे जिस्म में लगी ही जॾहिं असांजे जिस्म मां रूह ॿाहिरि निकितो हो करीम अल्लाह उन टाइम तो पंहिंजो दीदार करायो हो रब ने जन्नत में एॾो मज़ो न आहे जेॾो तुझे दीदार में मज़ो आहे शहादत आला मकाम शहीद जिंदा कुरान हक ऐं सच्चा इन कुरान में अल्लाह तबारक व तआला फरमाए तो तकलीफूं ईंदव मुसीबतूं ईंदव आज़माईंदासीं आज़माइशूं ईंदियूं मुसीबतूं ईंदियूं इम्तिहान ईंदा अल्लाह तो फरमाए ईमान वारो जने तकलीफूं अची वञन मुसीबतूं अची वञन त ॿ कम कजो नमाज भी पढ़जो सब्र भी कजो मां अल्लाह जी मदद साबिरन सां गॾु इन कुरान जो मुतालो कुरान में अल्लाह तो चए मुंहिंजा नबी जेके गुज़री विया अल्लाह उन नबियनि जा वाक़िया कुरान में बयान फरमाए त उनजे मथां इम्तिहान आया तकलीफूं आयूं उन सब्र कयो ऐं अल्लाह साईं कुझु नबियनि जा नाला भी खयां पोइ वरी अल्लाह तो चए त मुंहिंजा सभु नबी साबिर हुआ यो काथे लिखियल आहे यो कुरान मीरो खान जा मुसलमानो तवा ॾाढा सब सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई तव इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़्ल कुल्लुम मिन अस्साबिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी मुंहिंजो इस्माईल भी साबिर इदरीस भी साबिर ज़ल किफ़्ल भी साबिर याकूब नबी भी साबिर यूसुफ नबी भी साबिर जनाबे अयूब नबी भी साबिर कुल्लु मिन साबिरीन अल्लाह तो फरमाए मुझा जानी सारा नबी मुझा साबिर होया अल्लाह मीरो खान जा गैरतमंद मुसलमानो इस्माइल नबी की साबिर हो यो वाक्यो भी कुरान में लिखियल इब्राहिम नबी के रब फरमायो इब्राहिम जी मुझा मौल मुझे नाले ते प्यारे में प्यारी से कुर्बान कर 100 उठ गुटाई फरमाई त ना ना अया कुर्बान कर प्यारी से वरी ॿियो 100 हाणे चई यार पुट ॿोड़प में जाओ पुट खां वधीक ॿियो केरु प्यारो अल्लाह पंहिंजे पुट सां ॻाल्हाए पियो पुट सां सलाह ॿियो करे पुट मां ॾिसां थो निंड में पुट मां तोखे कुहां थो पुट तुंहिंजो छा ख़्याल इहा ॻाल्हि भी क़ुरान में लिखियल अल्लाह अल्लाह मीरो खान जा गैरतमंद मुसलमानो अवां ॾाढा सभु सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाह 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 मिनस साबिरीन होने था चओ ॾाढा त चओ न जेको ॾाढा चओ तो इन साल मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह फरमायो
मुझो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट सां ॻाल्हाए थो ओ मुंहिंजा पुटड़ा जी मुंहिंजा अब्बा पुट मां ॾिसां थो निंड में तोखे कुहां थो अन्नी अज़बहुका पुट फंज़ुर माज़ा तर पुट तुंहिंजो छा ख़्याल आहे पुट तूं छा थो ॾिसे अल्लाह पुट जवाब ॾिनो या अब्बा ते हे मुंहिंजा बाबा साईं हे मुंहिंजा अब्बा जान इफ़अल मा तुमर मुंहिंजा बाबा साईं जंहिं कम जो अमर कयो वियो अथई मुंहिंजा बाबा उन में देर न कर मुंहिंजा बाबा मां रड़ियूं न कंदुमि धाड़ घोड़ा न कंदुमि वावेला न कंदुमि पुट छा कंदे इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आहे छा कंदे जे रब घुरियो इंशा अल्लाहु मिनस साबिरीन यार परे वेठा हो सुभान अल्लाह हो रहे था मां तेने जलसे वो कार इस्ते नंढो जलसो हूंदो उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं मूंखे तक़रीबन 20 साल त थिया आहिनि 22 23 मां हिकु साल बि न गुसायो आहे मां त जल्दी ख़तम थो कयां मां हीअं नज़र कयां थो त रोड़ीअ खां सुभान अल्लाह साईं उहो आहियां पियो साईं गुलाम मुस्तफा बुरलो साहब त बि हो रहिया था चओ न थोरो ॾाढा चओ त आवाज़ जो झूठो लहे न अल्लाह बरकत के साईं आयो मैं जल्दी जान चलिया तो ताजी अब अल्लाह घुरियो तो मां सब्र कंदुमि अल्लाह तो फरमाए मुझो इस्माइल साबिर सारा नबी साबिर याकूब अलैहिस्सलाम साबिर जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो हो ॿाहिर वठी हिकदम त मोहब्बत में वञी करे जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम खे वञी करे कुएं में विझी करे शाम जो मोट उनजी कमीस लाए करे उनखे पिजकूड़ी रत लगाए करे हाणे रड़ियूं कंदा त अचनि रोंदा था अचनि इहा ॻाल्हि काथे लिखियल आहे अब्दुल जब्बार लाड़काणी मान खणी आयो आहे अल्लाह हिन क़ुरान करीम में इहो वाक़ियो लिखियल आहे तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाई त क़ालू या अबाना ذهبنا نستبق وتركنا يوسف عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا صادقين وجاءوا على قميصه بدم كذب قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل آیا شام جو ابا بدو कमीज़ बि लाथो यूसुफ अलैहिस्सलाम के कुएं में विझी करे ॻाल्हि क़ुरान में लिखियल शाम जो मोटा अबे के चया त असां हिन जो वॾो ख़्याल कंदासीं बाबा तूं घबराइजे न असांखे प्यारो आहे बी इंतज़ार करे अञा न आया शाम जो आया त मुंहुं मथो पिटींदा रड़ियूं कंदा याकूब अलैहिस्सलाम जा पुट छा पिया चवनि या बाना हो असांजा बाबा अरे छा थियो अब असां यूसुफ खे पंहिंजे सामान ते विहारियोसीं आयो जो बगड़ आयो जो बगड़ त यूसुफ खे खाई वियो वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन बाब थोड़ी जो साईं सच्चो कयूं सच्चो ॻाल्हायूं अब तक भी तू न मञी दे थोड़ी जो सच्चा हो जाऊं अल्लाह हाणे चवे तो भला मुझे यूसुफ जी का निशानी वजाऊ अला कमीसी बिदमी कज़िब अल्लाह जो कुरान फरमाए तो मुझा दिल पर ओ मुझा जानी ओ मुझा महबूब सुना बुध पूरी
लगाए रत कमीस आने करे पेश कयो बाबा की ये कमीस अल्लाह यार तवज्जो कर पूरी रत लगाए कमीस ये जो आंदो चोर वींदे वींदे नानका से छड़ियो वींदो आओ कमीस के रत तो लगलो हो पर कमीस के का तो नोंडर ना लगी बाटल लगी वींदे वींदे जनाबे याकूब नबी चयो पुट काले बोदो बगैर एडो सियाणो हो मुझे पुट के खाई वयो पर कमीस न फाटी ये सजो ताजे पाने नफ्स जी गल पर मां छा कुरान तो फरमाए चवन लगो त फसबरुन जमील सब्र तो कया जो सब्र डाडो सोहणो इस्माइल अलैहिस्सलाम साबिर अय्यूब अलैहिस्सलाम इन्ना वजदनाहु साबिरा अय्यूब अलैहिस्सलाम साबिर याकूब अलैहिस्सलाम साबिर यूसुफ अलैहिस्सलाम साबिर सारा नबी साबिर हा पर सभनी साबिर जो सरदार सदको वञा सुठो मोहम्मद अरबी हुजूर जो चाचो दजे मैदान में ता सा चारे ना ता सा त गर्मी में वेहण भी जण दुखियो तो लगे अल्लाहु अकबर अचमा तो ओहद के मैदान में अची हला तबूक के मैदान में अची हला खंदक के मैदान में अची हला मुझे साईं जे सहाबन के पेट सा पत्थर बदला पत्थर मानी नहीं ये भी न चो या रसूल अल्लाह साईं सा की भूख लगी या रसूल अल्लाह साईं सा न हलंदा से साईं साईं ये न खंदक जो मैदान पिया घोटन जागो था जेकी जागो था सुभान अल्लाह ओद जे मैदान में मुझे साईं जो चाचो हमजो ॾाढो हुजूर के प्यारो असदुल्लाह व असद रसूली हमज़ा अल्लाह अल्लाह जे रसूल जो शेर ज़ालिमन शहीद कयो कन कटियो अखियूं कटियो नक कटियो चप कटियो मुसल्लो बनायो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जो मीर सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांचे चाचे जे लाश जे मथां आया अल्लाह अल्लाह हुजूर पुरनूर चाचे जे लाश मथां भी चयो मुंहिंजा मज़लूम चाचा ओ मुंहिंजा बुज़ुर्ग चाचा ओ मुंहिंजा प्यारा चाचा चाचा उस ज़ालिमन ज़ुल्म कयो ओ मुंहिंजा चाचा मां तुंहिंजो भलांदो कंदुसि ओ मुंहिंजा चाचा इन्हनि जा मना वॾा रहे सो थी करे 70 ॼणा वठी करे उन्हनि सां इहा कारवाई कंदुमि मुंहिंजा चाचा मां तुंहिंजो भलांदो कंदुमि हालांकि क़ुर तो फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सारे जान जे लाइ रहमत दुख एडो हुजूर भलांद जी जो ॻाल्हि करे अल्लाह 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 रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मुझे महबूब के पांजे चाचे जी जुदाई जो वडो दुख भलांद जूं ॿियो ॻाल्हियूं करे क़ुरान खणी मुझे दिलबर के ॿुध क़ुरान पहुचंदो मुंहिंजो दिलबर ठरी पवंदो इहा ॻाल्हि भी क़ुरान में लिखियल हाय सिपारो 14 सूरत नहल आखिरी क़ुरान जूं आयतूं आहिनि ओ मीरो खान जा गैरतमंद मुसलमानो अवां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा व इन्ना कबतुम फआकिबू बिमिस्लि मा उकिबतुम बिही वला सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन वस्बिर 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 वमा सबरुका इल्ला बिल्लाह वला तहज़न अलैहिम वला तकु फी ज़ैक़िम मिम्मा यमकुरून तकजीब जाओ तो मां दुआ घुरा मोहब्बत सां नथा चओ छा बुलंद आवाज़ सां चओ न जेको चवंदो ॾाढा हो मदीने वेंदो न होरिया चवंदो त पंध वेंदो ॾाढा चवंदो त जहाज में वेंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी मुंहिंजा सोना हिक जे एवज़ में 70 खे कोन जी इजाज़त मां न ॾींदुमि हिकु कोठो अथनि हिकु कोन जेतिरो ईज़ा ॾिनो अथनि ओतिरो ॾियो
पर मां अल्लाह जो चवायो मुझा महबूब सब्र कर वसबिर सब्र कर छो त सब्र अल्लाह जे तरफ खां हूंदो आहे जो मदीने जे मीर सब्र भी कयो जो पंहिंजे चाचे जे कातिल खे माफ़ी भी ॾेई छॾी कहजे शहादत ते कहजे वफात ते पिटको सटको कुटको करण जायज़ हुजे हां अग अग में पहिरियां मदीने जो मीर पंहिंजे चाचे जी लाश ते बीही करे चवे आ न ओ दवारा वो अचो मुंहिंजे चाचे जी आज़ादारी कयो न वरजी मुंहिंजे साईं जी वफ़ात मां जल्दी तो खत्म किया मां तांगा पुछा तो हुजूर जो दुनिया में लाडाणो थोड़ो गम हो या घणो ना ॻाल्हायो घणो अल्लाहु अकबर पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञो जने दुनिया में बुरको पिया मटाइनि अल्लाह यार तवज्जो कर हुजूर पुरनूर पांजे कमरे में अम्मा आशा जे हुजरे में हुजूर फरमायो ओ मुजी रानी आशा जी मुजा आक आशा पानी गरम कर मां मोहम्मद गुस्ल कंदो अमर फरमाए थी मां पानी गरम कयो मुझो नंढड़ो भाउ जंहिंजो नालो अब्दुर रहमान हुयो आयो हुन जे तमे डंदणो हो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़हार फरमायो दास मां डंदणो ॾींदुसि अम्मी फरमाए थी मां डंदण वठी पंहिंजे भाउ खां आका साईं खे ॾिनो हुजूर फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंजक आशा मां चबाड़े नथो सघ आशा चबाड़े ॾे अल्लाह अल्लाह हीरो खान जे गैरतमंद मुसलमानो अम्मी आशा तय्यबा ताकिरा मुतहर मरियम इस्लाम हफीफ इस्लाम फरमाती मां डंदण चबाड़े सनड़ो कयो नरम कयो धोण पी वञ उन टाइम ते मुझे सही फरमायो ओ मुझी रानी आशा जी मुंहिंजा आका काॾे थी वञे सोना डंदण चबाड़ियो तमे हाणे धोई अचां अल्लाह वाह मुंहिंजा साईं तुंहिंजो आशा सिद्दीक़ा सां प्यार तोखे प्यार करणो आहे त पंहिंजी घरवारीअ सां कर तोखे प्यार करणो आहे त पंहिंजी ज़ाल सां कर अल्लाह हुजूर फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा का धोण जी ज़रूरत नाहे तुंहिंजो चबाड़ियल मां मोहम्मद लॻाईंदुसि अम्मा आशा जा पुट ॾाढा सुभान अल्लाह चो अम्मी आशा जा बचड़ो ॾाढा सुभान अल्लाह चो अम्मा जो चबाड़ियल डंदण मुंहिंजे साईं लॻायो चो सुभान अल्लाह वो समझे तो पाण ॾाढा चो न हिकिड़े दफ़े घर में आया आशा जी मुंहिंजा आका आशा मूंखे पाणी त ॾे अम्मी आशा फरमाए थी मां पाणी खणी आयमि आका साईं खे ॾिनुमि पाण फरमाए आशा तूं पी साईं तव्हां हुकुम फरमाए मां दो तम पाण फरमाए पी तूं पियण शुरू कयो मीरो खानियो मदीने जे मीर जी रानी फरमाए थी मां पानी पियण शुरू कयो पाण फरमायो आशा जी मुंहिंजा साईं सब न पी जाए अधु मां मोहम्मद लाइ बचाए जाए अम्मी फरमाए थी मां तो बचाए आका साईं खे ॾिनो पाण फरमाए आशा हाणे ॿुधा त कहिड़े पासे खां चप रखी तो पाणी पीतो आहे त मां मोहम्मद बि पंहिंजा चप मुबारक उते रखी पाणी पिया तव्हां करे ज़ाल जी उमिरि पीती आहे ॻाल्हाई नथा स्टेज ते बि कोई नथो ॻाल्हाए ओ दोस्त अचे थो साईं पाण तव्हांखे ॿुधाईंदो हा ख़बर पवंदई साईं हीअ त ॿाहिरां थो चङो ओ दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम मदीने जे मीर पंहिंजी रहणीअ जी ओबर पी थी हुजूर फरमाया आशा सुभान अल्लाह चओ या आयशा अंत ज़ौजती फी दुनिया वल आखिर आशा तू मुझी दुनिया में भी रानी
आखिरत में भी रानी। इहो त मुझे साईं जे पाक हदीस मुबारक में लिखल हुजूर जो फरमान सच वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। कायनात वारो मुझो दिल पर नबी पांजी मर्जी से न ॻाल्हाईंदो, ज़बान मुझे महबूब जी कलाम मां अल्लाह जो। हुजूर जा सब फरमान सच, ईअं न त हिक खे मञो ॿिए खे न। वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियर। कंहिं बि मोमिन ऐं मोमिननि जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे, हाणे उनखे मोटाइण जो मुस्तरद करण जो कोई हक़ कोन्हे। हे अम्मी आशा जे लाइ हुजूर जो फ़ैसिलो साहबा चवंदा या रसूल अल्लाह तव्हांखे प्यारो केरु? पाण फरमायूं आशा। ना मुजस्सिमिन रिजाल मर्दन में पाण फरमायूं अबूहा। आशा जो भी एक जाते ये फरमायो, वरी बी जाते ही अभी हदीस मनवी पौंदे अबू बकर फिल जन्नत, उमर फिल जन्नत, उस्मान फिल जन्नत, अली फिल जन्नत। ये भी फरमान लिकुल्ली नबी की रफीक व रफीकी फिल जन्नत उस्मान। पाण फरमायो अल्लाह हर नबी के जन्नत में दोस्त दो, ई दो मां मोहम्मद जो दोस्त जन्नत में उस्मान हो दो। ये गाल भी मननी पौंदई। व अम्मा वज़ीरा या मिन आलिस समय। हाय हुजूर फरमायो अल्लाह हर नबी के ब वज़ीर दिना, मां मोहम्मद जा 4 वज़ीर ब आसमान में ब ज़मीन में। अल्लाह अल्लाह साईं सदको वञाए सल्लल्लाहु अला मुहम्मद। आसमान जे वज़ीर जा नाला ॿुधाए। पाण फरमायो व अम्मा वज़ीरा या मिन आलिस समय व जिब्राईल व मीकाईल। एक जो नालो जिब्राईल, ॿिए जो मीकाईल। सही ज़मीन जे वज़ीर जा नाला ॿुधाए। अल्लाह अल्लाह पाण फरमायो व अम्मा वज़ीरा या मिन आलिल अर्ज़ व अबू बकर व उमर। एक जो नालो अबू बकर, ॿिए जो उमर। सदक या रसूल अल्लाह तो सच चयो मञो से तुझा ॿई वज़ीर। तो हीअं बि चयो हाज़ान समा वल बसर अबू बकर व उमर। पाण फरमायो अबू बकर उमर मुझे दीन में ईअं थो जे इंसान जे जिस्म में अखियूं ऐं कन हुजनि। अल्लाह अल्लाह ये हदीस भी सची अजवसी अलाए, ये हदीस भी सची। सहाबा चवंदा अहब्बु अय्यो अहल बैत या रसूल अल्लाह। या अल्लाह जा रसूल तव्हांखे केरु प्यारो? अल्लाह अल्लाह पाण फरमायो قال لعلي وفاطمة الحسن والحسين أنا حرب لمن حاربهم وسلم لمن سالمهم। पाण फरमाए अली भी प्यारो, मांखे फातिमा भी प्यारी, हसन भी प्यारो, हुसैन भी प्यारो। जेको न सां जंग कंदो मां मोहम्मद न सां जंग कंदुमि, जेको न सां सुलह कंदो मां मोहम्मद न सां सुलह कंदुमि। हुजूर हीअं भी फरमायो ओ मुंहिंजा मौला करीम मां हुसैन सां प्यार थो कयां, रब तू भी हुसैन सां प्यार कर। जेको हुसैन सां प्यार करे अल्लाह तू न सां भी प्यार कजाए। जो असांजो सोने हुसैन सां सुलियो, जो असांजो सोने हुसैन सां प्यार हुआ। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अम्मा फरमाई थी साईं गुस्ल कयो। हेॾो मुंहिंजो साईं जी नियाणी बीठी आहे सय्यदा फातिमा ज़हरा। साईं सॾु करे कन में कुझु चयुसि, चयो सुभान अल्लाह। अमड़े अमड़ मां के रब चयो आहे त सोहणा जेतिरा साल चओ मां तोखे उमिरि ॾियां। 100 साल चओ, 500 साल चओ, 1000 साल चओ। अम्मी आशा जी फरमाए फातिमा साहिब चयो। हुजूर फरमायो अमड़े मांखे रब चयो सोना जेतिरा साल चओ उमिरि ॾियां। अमड़ मुंहिंजे रूह लबैक कई थी। अमड़े मुझे वफात का बाद में रो जाए न, मथे में मिट्टी न विझ जाए, मुंह में चंबा न हण जाए, सीने दे धक न हण जाए।
छो त साईं फरमाए मन ज़रबल खुदूद व शक़ल जुयूब व दआ बिदवल जाहिलिया। हुजूर फरमायो जेको मुसीबत वारे वक्त में पंहिंजे सीने के धक हणे, अल्लाह अल्लाह मुंह में चबाणे मथे में मिटी विझे, पंहिंजी गिरबान के फाड़े, लईस मिन पान फरमाए मुझो नाए, हमारी मुखा बाद में पार न कट जाए। अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा ज़हरा रोई वेठी, अखिन मां पनीर वहन। हुजूर फरमायो ओ मुझी न्याणी ना 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 नरो मुझी अम्मड़ी मके तरफ बिशारत दुनिया सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत फातिमा। हुजूर फरमायो जन्नत जे औरत जी सरदार मुझी न्याणी फातिमा नरो अम्मड़ी इन सजी अहल बैत मां पारिया पारिया जन्नत में मूसा तू मिलंदिया। अम्मा फातिमा रोई चेती मानो जो हाल त ॾिसो। मौलाना ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखियो, मौलाना मोहम्मद हाशिम ठठरी रहमतुल्लाह लिखियो, मानो जो हाल त ॾिस बाबा साईं जी तबीयत सही न आहे, हाणे पिया मसला पुछन। हुजूर फरमाया ना मड़ मसलन वारा न आहिनि, जिब्रील आ बाबा, जिब्रील इज़त पियो घुरे, पाण फरमाए गॾु इज़राइल अथसि। जिब्रील आयो मथा भी चे थो अल्लाह जा दादरा नबी अल्लाह तो के सलाम थो तोड़ ॾाढिया अल्लाह तो चे मुझे महबूब मुझे अचण जे लाइ तैयार है, तो मुझे महबूब जो पाक रूह तय्यब रूह ताहिर रूह अक़दस रूह मां रब करीम जगह पेश कियो। साईं फरमायो जिब्रील तुझो कम ना है साईं, इज़राइल जो मुझे पोयां लिखियो बीठो आ। अल्लाह चयसि जे मुझो महबूब मुझे अचण जे लाइ तैयार आ, इजाजत वठ जाए, इजाजत मिले त ठीक न त वापस अच जाए। साईं फरमायो चेस निकरी बीठो, थोरो जागो, हुजूर के तो विसारे छॾियो, हुजूर जे फरमान के विसारे छॾियो। दीन कामिल मुकम्मिल अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। यो पिटको यो कुटको किथां जायज़ा सुन्नत रसूल में नाहे, अतीउल्लाह व अतीउ रसूल कुरान में नाहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत में नाहे, इजमा उम्मत में नाहे, सहाबा तबो ताबीन अहल बैत इमाम शयूं टे आहिनि, हिकु कुरान ॿियो सुन्नत रसूल टियों इजमा उम्मत। ओ दोस्तो अल्लाह अकबर। साईं फरमायो जी साईं रब मूंखे चयो आहे, हुजूर फरमाए वञी अल्लाह खां पुछी आहे मां जो तोड़ी अचां त मुंहिंजे हिन उम्मत जो छा थींदो। जागो था न हिन छा थी। अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी चवे न तो मोहम्मद सां मोहब्बत कन, तुझे तरीक़े ते हलन, क़यामत जे ॾियारे तो मोहम्मद जे सुन्नत जो सर्टिफिकेट खणी अचनि, मां माफ़ी ॾींदो, जन्नत ॾींदो। कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तो दुखायो आ, तो राज़ी काथे कयो। करे अबू बकर को करियो ने, करे उमर साईं की हिन ॾींहनि में करे अम्मी आशा जे मथां पिया कुत्ता भौंकन, तुझी भौंक तुझी लानत या तुझो तान अबू बकर उमर वट न तो पहुचे, छो त अबू बकर उमर उते सुता बयान जे रोज 70,000 रहमत जो मलाइक मींहुं खणी करे लहंदा। हुजूर जे रोज़े ते सलात व सलाम तो पहुचे, रब जी रहमती पहुचे। ओ दोस्तों सोचो नबी के रंजायो ना, जन्नत न मिलंदव, मोहम्मद के राज़ी कयो। अबू बकर उमर खुदा जी ज़ात जो कसम हितों जा न पवर हन, न साईं के चवा मक्सी हन, न साईं के चवा मस्तोई हन, न गोपांग न चांडा। अबू बकर उमर मदीने जे मीर जा सौरा हन, उस्मान ऐं सोहणो अली मदीने जे मीर जा दामाद न्याणा हन। खुदा जो कसम हुन मदीने जे मीर जे मथां पंहिंजा बच्चा तन मन खोर करे छॾियो। हुननि सहाबिन हुजूर जे मथां जानियूं घोरियूं हन, असां मोहम्मद जे सहाबा जे मथां बच्चा ॿार घोरे छॾियो। हा सहाबा असांखे प्यारा, लगाम ॾियो, अर्ज़ पियो कयां। हुजूर फरमायो पाक नबी इमामुल अंबिया दुनिया मां मुर्गो मटियो,
सैयदना अबू बकर आखिरी वाली तो सैयदना अबू बकर सिद्दीक के खबर पई हुजूर गुरनूर दुनिया छड़ी हाणे त घर वियो तेज आया आका साईं जे चेहरे मुबारक ते अची चादर पई चादर लाहे करे निरड़ ते चुमी ॾई चई ते बि तो हय्यूं मय्यत ओ मुझा सोना तुझी जिंदगी भी पाका त तुझी जुदाई भी पाका हजरत उमर फारूक वारे वा यार सोना उमर हुजूर सा तुझो प्यार अल्लाह हुजूर जी जने खबर पई तलवार म्यान मां कढई खबरदार लोगो ओ मदीने वारो मता चो मोहम्मद फौत थियो आ मां मुंडी लाए छडी नो मास ए उमर जो प्यार न हो त बियो चाहो ए सोने उमर जी मोहब्बत नहीं त बियो हुई खबरदार सैयदना अबू बकर सिद्दीक साबिरीन बुर्दबर उमर साईं जे तमे तलवार सहाबा पे घबराइन उमर जज्बातिया कजी मुंडी न लाए छड अल्लाह सैयदना अबू बकर सिद्दीक आयो खुतबो ॾिनई लोगो अंता बुद मुहम्मदन फक़द मौत जेकरे ता मोहम्मद जी बात करना हो त मोहम्मद वफा करे अंता बुद अल्लाह जेता इबादत अल्लाह जी कंदा हई कयूमा दाइम कायम जेते न मौत ईंदो न निंड ईंदी अल्लाह वो आयत पढ़ई हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो ॾिसेस तो अखियूं लाल हथ में तलवार हज़रत अबू बकर सिद्दीक कुरान जी आयत पढ़ी वो कहिड़ी आयत मीरो खान जा ख़ैर मुसलमानो अवां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जे कुरान जी आयत पढ़ा रसूल कद खलत मिन क़ब्लिहि الرسل अफ़इन मात औ क़ुतिल क़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यंक़लिब अला अक़बैहि फ़लन यज़ुर्र अल्लाह शय्या वसयजज़िल्लाहु शाकिरीन आलम के वारो मोहम्मद अल्लाह जो रसूल जी बिया रसूल आया दुनिया के अंदर पांजो पीरन पूरो करे दुनिया छडी वनी पांजे रब के मिलिया बुधो बुधो अल्लाह तो चई जे रसूल दुनिया छडी वनी पूछा ता दीन को फ्री नी दो खुरन भर होते बुधो बुधो साहब ने सगोरन के हजरत उमर जने इया आयत बुधी हजरत उमर के कहीं भी न झुकायो उमर बहादुर हो उमर दलेर हो कहीं भी न झुकायो जी हजरत उमर के झुकायो तो जो अल्लाह दे कुरान झुकायो कुरान ॿुधंदो झुकी गोडा खोरे सब हथियार फिटा कंदो कुरान जी आज्ञा वारे वा यार उमर हजरत उस्मान आयो मदीने के मीर जी वफा जो ॿुधी ज़बान बंद मुझ मुर्शिद अली सोहनो शेर जली हक जो वली हैदर शेर बबर हुजूर जे चेहरे ते चुमी दे ये लफ्ज चया जने सिद्दीक अकबर के ते तो हय्युम मय्यता सोना तुझी जिंदगी भी पाक तुझी जुदाई भी पाक सोना तुझी जुदाई आज अली के झोरे अल्लाहु अकबर सोना तुझी जुदाई अली के सभा झोरे विधो ओ मुझा साईं आज तुझे जुदाई जे करे अली आज तुझे जुदाई जे करे रोई 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 पाने पांजे अखियुनि जो पानी खत्म करे छॾिया हाँ पर मुझा साईं तो सब्र ॿुधाए सब्र जी तलकीन कयई सुन ओ मुझा साईं अली वटि सब्र खां सवाइ ॿियो कुझु न आहे अम्मा फातिमा ज़हरा सब्र पई करे छा पई चवे चइबी माज़ाला शम्म तुरबत अहमद अल्लाह यशुम मद ज़मान क़वालिया सुब्बत अलैया मसाइबुल लौ अन्नह सुब्बत अल अय्याम सिरन लयालिया ए जो समझो आना मां आशा जो आवा मां फातिमा जो तो सुभान अल्लाह ॾाढा चवा पर अल्लाह चोरन के अंग्रेजी पढ़ायो अरबी जी खबर ये लफ्ज समझो हाँ न जी अरबी पढ़े हो जो हाँ तो समझी वञो हाँ
अल्लाह जो नालो तो पंहिंजनि बच्चन के कुरान पढ़ायो, अल्लाह जो नालो तो पंहिंजनि बच्चन के आलिम बनायो, अल्लाह जो नालो तो पंहिंजनि बच्चन के कुरान जी तालीम ॾियो। चेती मां मिठे मोहम्मद करीम जे कब्र मुबारक जी मिट्टी जी खुशबू जेको सिगे न क़यामत ताईं बे कहीं खुशबू सिंगण जी जरूरत काने से। हाय असां देवबंद जमीयत उलमा इस्लाम वारनि जो अकीदो आहे जेका मिट्टी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जसद अतहर मुबारक खे लॻल आहे इन जो शान चओ अर्श खां मथे नथा चओ सुभान अल्लाह। चेती साईं बाबा साईं जे जुदाई जे करे मां फातिमा खे एॾियूं तकलीफ़ूं मुसीबतूं ॾुख ॾाखड़ा एॾा आया जी सुबत अल अय्याम सिरन लयालिया जेकॾहिं इहे ॾींहनि ते अचनि हा त ॾींहं ॾींहं न रहना फिर रातियो थी पवंदा हा पर मां फातिमा सब्र थी कयां। अली साईं सब्र कयो, अली जी शहादत ते सोणे हसन सब्र कयो, सोणे हसन जी शहादत ते सोणे हुसैन सब्र कयो, सोणे हुसैन जी शहादत ते करबला जे रेज़ार ज़मीन इमाम अली अकबर शहीद सोहणो अली अकबर 18 साल जो गबरू जवान इमाम अली असगर शान महीने जो शहजादो दीन इस्लाम जे खातिर शहीद मान के चवंदो आ त करबला जे शहीदन जा नाला त याद करियो न ईंदनि जे ईंदनि त ॿुधाईंदनि छाजे करे अल्लाह करबला जे शहीद सां गॾु मुंहिंजे मौला अलीअ जा ॿिया बि पुट हिक जो नालो हो अबू बकर बिन अली अल्लाह ॿिए जो नालो हो उमर बिन अली ॿिए जो नालो उस्मान बिन हसन ॿ भाइर हिकु भाटो 72 जा नाला घणो अयां भी अॻिते मिलन त अल्लाह खुदा जो कसम सादी शहीद थींदा विया कहिड़ो हुसैन करबला जो शाह हुसैन कहिड़ो हुसैन नबीअ जो नवासो हुसैन कहिड़ो हुसैन कुरान जो हाफिज हुसैन दाढ़ी वारो हुसैन पटके वारो हुसैन जिसने सब कुछ कुर्बान किया वो हुसैन जो जवान बेटे के मैयत पे न रोया वो हुसैन हथ में तलवार बेहत में अल्लाह जो कुरान हेले नजर कर मथे ते मोहम्मद जी दिस्तर चेहरे ते नबी जी सुहारी जबान ते अल्लाह जो कुरान जारी पानी न मिलो परवाह ना गे सिमरो शाह जो टाइम हुसैन नमाज जो टाइम हटी वजमा नमाज पढ़ हुसैन पीण लाए पानी न तो मिले वुजू कानो कंदे वाह कुरान जा हाफिज हुसैन वाह कुरान जा कारी हुसैन वाह आलिम हुसैन वाह नबी जा नवासा हुसैन जन्नत जे जवान जो सरदार हुसैन चवे तो तुझी नजर पानी ते मां हुसैन जी नजर कुरान ते रब तो फरमाए फलम तजिदो मां फतयम्ममू सईदा तय्यबा रब तो फरमाए पानी न मिले पाक मिट्टी ते हथड़ी करे तय्यम कयो मां अल्लाह वुजू जेतरो सवाब दींदो मां। करबला वाले शहजादे मानी न मिली पानी न मिलियो माना जो कन के आशिकां के चवंदो हां थोड़ो सोचो हुसैन सा यकजहती जो इजहार क्यों हुसैन के करबला जे मैदान में बच्चा मासूम प्यासा पानी न मिलियो ता मिल्क रोज़ा पियो ता शरबत ता पियो कुछ कुछ अखिन में धारियो कुछ हुसैन सा मोहब्बत करियो उन्हनि खे पानी न मिलियो आहे हक़ त इहो थई तो उन ॾींहं ते पानी न पी हक़ त इहो थई तो उन ॾींहं ते मानी बि न खा इहो आहे हुसैन सां मुहबत जो इज़हार। होॾे करबला जे रेज़ार ज़मीन ते पानी न मिलियो आहे मिल्क रोज़ पियो पी बुढ़ी नथो मरे बुढ़ी मर हया कोन है शहीद ज़िंदा उन जे लाइ बि मातम करी सुभाणे शाम खटूं सिंधियूं अज रात खट ऊंधी खीरो हराम भंग हलाल हक न चवा अकुल सिखो सियाणा जो सा तहां जा खैर ख्वाह अल्लाह जो नालो थव जिन्ना
जिन्ना तो वो तो जो वास्तव दीन इस्लाम सा कौन है छो तो करबला जी तारीख लिखण वारो यहूदी हो 200 साल का पो लिखिया उन जी तारीख ते तो यकीन करे वेही रहा अल्लाह जे कुरान ते नजर ना है हदीस ते नजर ना है रसूल के फरमान ते तो नजर न थी पे हुसैन पानी न पी तो तू भी न पी असा सुन्नन के हुसैन सा प्यार हो अजो अलाए केतरन सुन्नी लखन मुसलमान जे बात ते रोजो हो सुबाने अया वधी रोजो रख पान फरमाजे गुंडा मुहर्रम हराम ते इमाम हुसैन जे शहादत जे करे दही के इज्जत न मिली दही मुहर्रम मुंडका ठी इज्जत इस्मत वारो दिहाड़ो इन नियत हुसैन साईं के रब शहादत दई अया भी हुसैन जे मकाम के बुलंद बाला तर करे छड़ियो शान वधो न त जने अल्लाह जमीन आसमान ठाही त 10 मुहर्रम जो डी हो वण पैदा था 10 मुहर्रम जो डी हो इने नजर कर पहरी जमीन ते बरसात पई 10 मुहर्रम जो डी हो इब्न आदम अलैहि सलाम जी तौबा कबूल थी 10 मुहर्रम जो डी हो जन्नत का बाहर आयो 10 मुहर्रम जो डी हो हजरत नूह जी कश्ती जी जबल जूती दे लंगना दासी 10 मुहर्रम जो डी हो एरे नजर कर खुदा जी सा जो कसम जनाबे अयूब नबी जी बीमारी दूर थी 10 मुहर्रम जो डी हो यूनुस अलैहि सलाम मच्छी के पेट का बाहर आयो 10 मुहर्रम जो डी हो 10 मुहर्रम ते मा छा गालया 10 मुहर्रम हराम यौम आशूरा फरमाए जको इन डी ते रोजो रखंदो पीरान पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी असा देवबंदी जो मुर्शिद लिखे तो हुने तो तालबीन में जेको 10 ॾींहं जे दिहाड़े ते सुरमो पाईंदो सॼो साल क्यों न उथंदस जेको गुस्ल कंदो मौत का सबबी बीमारी न ईंदसि जेको इन ॾींहं ते अहल यार के भलो खाराईंदो कुशादगी कंदो सॼो साल सुञ तरह हली वेंदसि बरकत ई बरकत इन ॾींहं ते जेको रोज़ो रखंदो 10,000 मलाकत 10,000 हाजन 10,000 उम्रे कंदड़ 10,000 शहीदन जो रब सवाब लिखाईंदुसि रोज़ो रखबो इमाम रज़ा मोहब्बत कभी सोनो हुसैन भी शान वारो शहीद जिंदा है शहीद मरी न व्याहन मोल जे लाइ मातम न कबो आ सुभाणे इमाम हुसैन जो शहादत जो ॾियारो आ सुभाणे शाम जो खटू भी सिधियूं थींदियूं खीर भी हलाल थी अकुल सिको काथे तहां जो नजर पहुतो हक दई वा गम कबो आ उन जो जो मरी वने पर जे तहां जे चवण मुताबिक गम उन जो कयो त पो याही बारी तेरी क्यों का जो की सकरात में हो जे त दहनी अस्पताल में मां कदो करे वेई मानु चरियो दिमाग खराब सोचो ओ दोस्तों ये आलिम ये कुरान वारा तहां असा जा खैर ख्वान हुसैन असा जो असा हुसैन जा हो हुसैन खटियो हारायो नाही हुसैन खटियो इब्न ज़ियाद हारायो जेको हाराईंदो वो हाय हाय कंदो जेको खटंदो न वो वाह वाह कंदो असा कल भी चयोसे त तुझो हुसैन मुंहिंजो हुसैन तोरो ॾाढा त चौ त लाड़काने वाला त ॿुधन तुझो हुसैन मुंहिंजो हुसैन करबला जो शाह हुसैन हुसैन असा जो असा हुसैन जा अली असा जो असा अली जा अल्लाह तो फरमाए मोहम्मद जी जमायत ओ दिसंदर मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन माअहू मोहम्मद अल्लाह जो रसूल जेके मोहम्मद जी जमायत अशिद्दा वल कुफार काफर दे सख्त थई रहमा बैन वे बे सा प्यार कना ओ दिसन वारो रब तो फरमाए मुझे मोहम्मद जे सहाबा के दिसंदो दाओ मुझे दिसंदो त या रुकू में नजर ईंदा या सजदे में नजर ईंदा असा जो हिक हथ सहाबा जे दामन में आ जो अहलबा जे दामन में आ असा के यकीन आ दोन जी मोहब्बत असा के जन्नत में जरूर अची हलंदी उलमा जो साथ नींदो नथा गलायो सोनो हुसैन करबो भला जे रेज़ार जमीन ते दीन इस्लाम जे बुलंदी जे लाइ मदीने का हलो ऐ करबो भला जे रेज़ार जमीन ते खीमा खोड़े मकसद छा हो रब जे धरती ते अल्लाह जो निजाम कायम थे असा के सबक दैयो करबला जो दर्स मर्द मरी वणो गैर जो सजदो न कजो मर्द मरी वणो जालिम हुक्मरान जी बैयत कबूल न कजो मर्द मरी वणो नमाज न छडजो हुसैन तो सा वचना तू जे प्रोग्राम के खणी करे मर्द मरी वंदा से रब सा के शरीक न कंदा से न झंडे जी पूजा न कंडे जी न घोड़े जी न पत्थर जी न कहजी पूजा कहजी
ॾाढा थोरो सरब लॻायो इबादत कहजी सजदो कहजो मरदे मरी वेंदासीं रब जी निमाज़ न छॾींदासीं ऐं ज़ालिम हुक्मरान जी बैयत क़बूल न कंदासीं हे परचम नबी खणी करे क़ाइदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जी क़यादत में सिंध में क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब जी क़यादत में निकता हो हाणे हंध कंदासीं इंशाअल्लाह उलमा पे मेहनत कन त हे पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह हिन मुल्क में ला इलाहा इल्लल्लाह जो कानून नाफिज करानो है आदल निजाम निजाम मुस्तफा उलमा सां जेकॾहिं तव्हां साथ ॾिनो उलमा सां जेकॾहिं तव्हां ॿियो जेको आहे सो साथ ॾिनो वोटनि में त इंशाअल्लाह ये आलिम कामयाब थी आया त हिन मुल्क में खिलाफत राशिदा वारो कानून इंशाअल्लाह जारी थींदो ॾींदो वोट होरियां था ॻाल्हायो चुप थी आओ ॾिजो था अरे वोटनि जे अंदरि त न मुलो ॾिसे न मौलवी ॾिसे न वॾेरो ॾिसे हिकु अलाह ॿियो तूं ये वोट हण अलाह मौलवी चढ़न न चढ़न वो तुझे हथ में आ मुझो ज़मीर ही तो चए मुझो ज़मीर ही मुझे गैरत मुझो ईमान ही तो चए मुझे वोट जो हकदार आलिमा मां वोट ॾियां थो आलिमन खे रब वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे मूंखे रब मोहम्मद जो कसम मां कसम खणी चवां थो जी हिकिड़ो वोट आलिमन खे ॾिनई हिन ज़ालिम खे छॾे उलमा सां मोहब्बत कई त इहो हिकिड़ो वोट तुंहिंजे जन्नत में वञण लाइ काफ़ी आहे जो इंशाअल्लाह 2023 में हिम्मत करे गैरत करे ईमानी जज़्बे सां जो अमानतूं अहलनि जे हवाले करे आलिम जो साथ ॾींदासीं सभु मथे हथ खणी चो इंशाअल्लाह जिंदगी बाक़ी मुलाकात